गुज़िरियल रात खां वठी समूरी सिंध में बारिशनि जो सिलसिलो जारी आहे। सिठार जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल राति 2 बजे खां वठी मुसलसल बारिशनि सबबि सिठार जा इलाइक़ा जेको आहे सो पाणी हेठि अची विया आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां, मां हींअर मौजूदु आहियां सिठार जा भरिसां ॻोठ माकन खान कुबर में, जिते जेको आहे सो मुसलसल बारिशनि सबबि हितां जा जेके घर आहिनि ऐं हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। मां खे ॿुधाईंदो हलां त कल राति खां मुसलसल 10 घंटनि जी बारिश खां बाद जब पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि खे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए तरफ़ मां खे ॿुधाईंदो हलां त सिठार जा शहर में बि जेको रोड रस्ता ऐं मुख़्तलिफ़ गलीबनि में पाणी बीहजी वियो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी इन खे जेको आहे सो आमदो रफ़्त में सख़्तु मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॻाल्हि कंदासीं अगरि इंतिज़ामिया जी त इंतिज़ामिया जेको सो बारिशनि के 6 घंटा गुज़री विया आहिनि, हींअर ताईं इंतिज़ामिया पाणी कढण लाइ को बि जोॻो बंदोबस्तु नाहे कयो। हितां जा जेके शहरी आहिनि, हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि, उन्हनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पाणी कढायो वञे, जीअं असां पंहिंजो गुज़र सफ़र करे सघूं।